हेॾा हलो न हिकिड़ो वीडियो था ठाहियूं पिया केॾनि ॾींहंनि खां तव्हां सां कोई वीडियो ई न ठाहियो आहे अॼु कोई नयो वीडियो था ठाहियूं पिया हल अॼु ठाहियूं था पिया वीडियो अच्छा ॿुध अॼुकल्ह न उहो ट्रेंडिंग में थो हले पियो इंग्लिश हिंदी टू सिंधी ट्रांसलेशन असां बि उहो ई था ठाहियूं पिया ट्रेंडिंग में आहे ॾाढो हा हलो शुरू था कयूं पिया ठीकु आहे त मां इंग्लिश में थो चवां पियो तूं हुनखे ई सिंधीअ में चवंदी वञ न इन उबतो था कयूं पिया मां इंग्लिश में थी चवां उनखे तव्हां सिंधीअ में ट्रांसलेट कयो ठीकु आहे हले ठीकु आहे त स्टार्ट कर यू आर वेरी ब्यूटीफुल तूं ॾाढी सुहिणी थी लॻे पई वो तो मां आया आई एम फीलिंग वेरी टायर्ड टुडे अॼु मां ॾाढी थकियल आहियां हेल्थ इज वेल्थ सिहत ई दौलत आहे हैव यू गॉन मैड अरे छा तूं चरी थी पई आहीं आई विल गिव यू 10,000 फॉर शॉपिंग मां तोखे 10,000 ॾींदुमि ख़र्च जे लाइ अजी जो मॉल खुली न मां शॉपिंग करे चा अरे तूं छा चरी थी पई आहीं असां वीडियो था ठाहियूं पिया न पर तव्हां हाणे न चयो न कि तव्हां मूंखे 10,000 ॾियो था शॉपिंग जे लाइ ठीकु आहे चयो त तूं बि तूं मूंखे ॾे मां तोखे थो ॾियां हेड़ा मां अंग्रेजीअ में चयो मूंखे अंग्रेज़नि जी काई ख़बर कान्हे पर जेका सिंधी हूंदा आहिनि न उहे ज़बान पक्का हूंदा आहिनि त हलो कढो जल्दी 10,000 कढो अरे छा जा 10,000 कहिड़ा 10,000 ये छा आहे छाती करे पई no